अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौलस सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसारि वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेतरी जमात है एतरो वडो आवाज बुलंद थे मदीने वारे साईं जे मथा कसरत सां जोर सां बुलंद आवाज सां गजी सभई दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व नबीना मुहम्मद व अला अबीहि व उम्मिहि व आलिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाईरो, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा सूरह आज़ाब जी 33 नंबर आयत हिन फकीर तवां जे सामो तिलावत कई, जंहिंमें रब कायनात इरशाद फरमायो त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। अल्लाह त उहो ही चाहे थो त ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा घर वारो अव्हां खां नापाकी के दूर करे छॾे, परे करे छॾे। वयुतहिरकुम तत्हीरा, ऐं अव्हां के चङी रीत पाक साफ़ ऐं मुतहर ऐं मुजल्ला बणाए छॾे। इन मुबारक आयत में अल्लाह ताला मुझे दिलबर नबी जे घराणे जो शान बयान कयो आ, अहल बैत अतहार जो जिक्र फरमायो आ, मुझे लजपाल नबी जे बचड़न जो जिक्र कयो आ। नबी जीअं पाण शान वारो तीअं मदीने वारे साईं जे घर जो हर हर फर्द शान वारो। सुभान अल्लाह, जोर सां जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां जे मुआशरे में एक फितनो काहे पियो आ, एक वबा काहे पई आ। वडा वडा इल्म रखण वारा माण्हू बि उन वबा ऐं फितने में मुब्तला थी विया आहिनि, ऐं जॾहिं डांद विढ़ंदा आहिनि त उन्हनि जे हेठां गाह ज़ाया थी वेंदो आ। सो वडन मौलवियुनि जी वेड़ में आम माण्हू परेशान थी विया आहिनि। आम अवाम साईं मुझा दीनी लिहाज सां, अकुल जे एतबार खां, अकायद जे हवाले सां परेशानी में मुब्तला है। अजीब ॻाल्हि आहे, दीन सेखारण वारा माण्हू जेके रसूलुल्लाह जो नालो वठण वारा आहिनि, से मदीने वारे साईं जे अहल बैतन जी मोहब्बत खां माण्हुनि खे परे था कनि। लजपाल नबी जे बचड़न जी मोहब्बत खां माण्हू खे परे था कनि। याद रखो,
जैसी सीने में मुस्तफा करीम जी मोहब्बत नहीं दी ऐं महबूब जी मोहब्बत सां गॾु नबी जे घराणे जी मोहब्बत नहीं दी ख़ुसूसन पंज तन पाक सां जैसी मोहब्बत पैदा न थींदी ओ दिल बराबा शरीफ में अचण वारो तेसी माण्हू जो ईमान भी कामिल न थींदो तेसी उन जी दीन जी शरीयत जी उहा पाबंदी भी उनके फायदो न दींदी न उनके नमाज फायदो दींदी न उनके रोज़ो फायदो दींदो न उनके ज़कात फायदो दींदी ज़कातूं नमाज़ूं रोज़ा तहज्जुद ज़िक्र फिक्र सजदा तिलावत तेजा मक़बूल आहिनि जेको मदीने वारे साईं सां बि लऊं लाए त अहल बैतन सां बि मोहब्बत रखण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह हक चार यार समझ में ॻाल्हि आई अले कोन आई हैरत जी ॻाल्हि आहे इल्म पढ़ाइण सिखण सेखारण वारा असहाबन जो ऐं अहल बैतन जो पाण में तकाबलो कराए माण्हुनि खे था ॿुधाइनि मुक़ाबलो करे था ॿुधाइनि सुन्नी उहो आहे जंहिंजो हिकु हथ नबी जी आल जे दामन में आहे ॿियो हथ मदीने वारे साईं जे असहाबन जे दामन में आहे सुभान अल्लाह बेशक ॿिया जे रस्ते ते वणेन उन रस्ते ते वञनि असांखे उन्हनि सां न को गर्ज़ आहे न को असांजो उन्हनि सां मतिलबु आहे हीअ जमात करमी इंशा अल्लाह अहल बैतन सां बि प्यार कंदी आहे त असहाबन जो बि अदब करण वारी आहे सुभान अल्लाह असांजो अक़ीदो आहे अहले सुन्नत व जमात जो जेको 1400 सालन खां वठी हलंदो थो अचे पियो बिल इत्तिफाक बिल तहकीक शान वारो बाद ज़ंबिया अफजलुल बशर को इज्जत वारो आहे को अजमत वारो आहे बिल तहकीक ऐं सही मुजा बगैर के शक ऐं शुबहे जे जेकॾहिं का ज़ात आहे ज़मीन ते तंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक आहे सुभान अल्लाह इनमें कोई शक ही ना है जिया खिलाफत जी तरतीब आ तिया शान जी तरतीब आ कन खोले बुधो मता सुभाणे को मानू इहा गाल करे त सही मुजा दिल पर साईं जी स्टेज ते सहाबा किराम जो शान बयान न थींदो आ मां चवां तो सिंध समूरी घुमी आ को एड़ो ज़बान सा गालहाण वारो मानू तो के नजर नहीं दो एड़ो खतीब एड़ो आलिम एड़ो बुजुर्ग एड़ो मुहक्किक एड़ो कलम वारो तो के न मिलंदो जेको असहाबन जी तारीफ इए करे बुधाए जे मदीने वारे साईं सेखारिया सा ज़बान जिक्र करण सेखारे थी ते जो नालो दिल पर साईं आहे अल्लाह सुभान अल्लाह चो अल्लाह 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 वेही वञो सब वेही वञो लाउड वारा तुंहिंजो लाउड थकाए थो समझी थो न गलो विहारे थो थोड़ो ठाई जेको वॾो उस्ताद आहे उनखे हाणे विहारियो शागिर्दनि खे न विहारियो वॾे उस्ताद खे विहारियो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जंहिंखे दुरूद याद आ सो गजी मोहब्बत सां दुरूद पढ़े सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अर्ज पे कयुम असा अहले सुन्नत व जमात जो अकीदो आ त अफजलुल बशर बाद ज़ंबिया बितहकीक बगैर के शक शुबे जे जेकरे का ज़ात आहे त अबू बकर सिद्दीक आहे
सिद्दीक़ अकबर का बाद में जेकरे के जो शान हुआ इन उम्मत में या अगियुन उम्मतुन में असहाबन में वलियन में शान वारन में जेकरे को शान वारो अबू बकर का बाद में आ ते जो नालो उमर फारूक आहे। उमर का बाद में जेकरे दर्जो आ सो उस्मान ज़िन्नूरैन जो चौथो यार नबी जो बिरादर फातिह खैबर असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब। सुभान अल्लाह, जोर सा जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेको नारो हणे तो दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर इहो नारो मशहूर थियो हो। याद रखो कन खोले बुधो अली मौला है असा जो ईमान अलिया असा जी जान अलिया असा जे ला हर शे असा जी मोहब्बत जो महवर अलिया असा जी दिल अलिया असा जो साह अलिया असा जी दिल जी धड़कन अलिया असा जो रूह अलिया असा जो ईमान अलिया असा जे ला कुरान जो फरमान अलिया असा जे ला नबी ताई पहुंचाण जो रस्तो अलिया असा जी दिल में अलिया असा जी ज़ुबान ते अलिया असा जी निगाहुन में अलिया दिमाग में अलिया असा जो हलण अली जेला निहारण अली जेला तकरीर अली जेला शायरी अली जेला जिंदगी अली जेला जीअण अली जेला मरण अली जेला कब्र में बसा जो अली अलिया उथंदासी इसराफील जी फूक बुथंदासी ज़ुबान अली अली कंदी हशर में बसा जेला अली अलिया जन्नत में बसा जेला अली अली, जोर सा जो केरा अली अलिया। अलिया गाल समझ में आई है कोन आई जंगे गाल समझ में आई हथ मथे खड़े अल्लाह, सुभान अल्लाह। असा जेला हैदर हर शया पर अकीदो सो कोन छड़बो ते अकीदे का कोन फिरबो जको जमहूर जो असनाफ जो 1400 सालन का वठी अकीदो हलंदो पियो अचे सो इहो आ त अली जो चौथो नंबर आ तफसीली या राफजी वनी धूड़ पाइन असा जो तन सा को सरोकार नाहे असा जी दिल अली सामवा असा जी मोहब्बत सिद्दीक अकबर सामवा। सुभान अल्लाह। समझ में गाल आई पर इन जो मतलब इहो ना है जिक्र सहाबा करे जिक्र असहाब करे ऐं उन में इहा जुज़ शामिल कंदो अचे त अली खे अली जे शान खे जेको नबी मुकर्रर कयो जेको अल्लाह अली जो शान मुकर्रर कयो जेको ज़हरा पाक जो नबी जी न्याणी जन्नत जी मालिकियाणी हैदर करार जी घर वारी हसन हुसैन जी अम्मा तुंहिंजी मुंहिंजी शिफात जो बायस बणजण वारी उहा नबी जी न्याणी नबी जे जिगर जो टुकड़ो फातिमतु ज़हरा है या हसनैन करीमैन आहिनि या नबी जा बचड़ा आहिनि असहाबन जी ओट वठी अहल बैतन जो शान को किराए को घटाए असा कोन मञंदासी तंहिंखे कोन तस्लीम कंदासी असा के उहो उन जी शिकिल बि नथी वणे तंहिंजी सूरत बि नथी वणे असा जी दिल उन सां आहे उन जा कदम चुमो जेको अबू बकर जो बि नालो वठे त मुंहिंजे महबूब जे अहल बैतन जो बि नारो लगाए ॾेखारे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। ये न मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो असां जो प्यार पंजतन सां असिया यूं अली वारा
असां जो प्यार पंजतन सा असिया यूं अली वारा निंधन का की न की आयूं जो दसिया यूं वली वारा असां जो प्यार पंजतन सा नबी सानी ला तो संदन दर खे सुञा तो संदन दर खे सुञा तो पिरत जो पेच पातो पो अलीअ जा हूं गली वारा असां जो प्यार पंजतन सा सुभान अल्लाह दिल पर तो फरमाए अली मोमिन संदो मौला जगो चवे दो अली असां जो मौला है सोत मत गणे मारी सा के मीरा वारा फिरा सभनी के गवाह कर असां उन जमात में आयो जेके चवंदा असां जो मौला अली अली मोमिन संदो मौला अली आहे वलीउल्लाह अली आहे वलीउल्लाह अली जो वजह करमुल्ला सुभान अल्लाह अली जो वजह करमुल्ला असां हूं दिल खुली वारा सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो मुझो लजपाल नबी तो फरमाए हिकड़े दिहाड़े मुझा महबूब अचन पिया संदन जे हिक हथ में इमाम हसन बे हथ में इमाम हुसैन लजपाल नबी पंजे असहाबन जे सामू अचन था फरमाइन था ए मुझा सहाबियो बुधो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अहब्ब व अबाहुमा व उम्म जेको मानू मुहम्मद करीम सा प्यार करे मुझे इन बिनी शहजादन हसनैन करीमैन सा मोहब्बत रखे इनन जे अब्बे अली सा प्यार करे इनन जी अम्मा फातिमतु ज़हरा सा मुझे खातिर मोहब्बत रखे कान मई फी दरजती यौमल क़ियामत सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन लफ्ज़न जी माना पोका त इन जो हवालो पहिरियां जा किताब सुनन तिरमिजी में इमाम तिरमिजी आंदियो इमाम अहमद पंजे मुस्नद में या लफ्ज़ आंदा हिन जेको इन पंजतन पाक सा प्यार करे अल्लाह जो हबीब तो फरमाए जे दर्जे में जे मकाम ते जे दर्जे में मां मोहम्मद करीम हुंदुस उन दर्जे में उन मकाम में उहो मानू विहारियो विंदो उते उहो भी बिहारियो विंदो जेको पंजतन पाक सा प्यार करण वारो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर जेको इनन सा दावत रखे जेको इनन सा वेर रखे ब्याई रखे अली जो जिक्र बुधी मुंह ते टीअड़ तप चढ़ी वने ज़हरा पाक जो नालो बुधी खता जी निस्बत करे ज़हरा साण के घट वध गालाए हसनैन करीमैन जे बजाए यजीद जी तारीफ करे यजीद जी वाखाण करे अल्लाह जो हबीब को फरमाए अना हरबुन लिमन हारबतुम व सिल्मुन लिमन सालमतुम जेको मुझे पंजतन पाक सा जंग कंदो वेर पाईंदो अदावत रखंदो मां मोहम्मद करीम उन सा जंग जो ऐलान तो कया तैसा मां विढ़ंदुस तैसा जंग कंदुस जेको हसन हुसैन जो दुश्मन ना जेको ज़हरा जो गुस्ताख
जेको अली सा बुग़्ज़ ऐं अदावत रखण वारो आ तेसा मां जंग जो ऐलान थो कया पर जेको इन्हनि सां जुड़ी वञे इन्हनि सां गंढिजी वञे इन्हनि सां मिली वञे मूं मोहम्मद करीम जो उन सां सुलह जो ऐलान सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदा जी इज्जत जो कसम आ ही जमात आ जैसा नबी चयो आ मूं सुलह करे छॾियो आहे सुभान अल्लाह कसम खणी ॿुधायो इन पंजतन पाक सां प्यार आहे कि न कोन्हे बेशक नबी साईं फरमायो बैतुल्लाह शरीफ में बैतुल्लाह में मस्जिदुल हराम में काबे ऐं रुकन जे विच में दरवाजे जे ऐं रुकन जे विच में माण्हू रोज़ा रखे सालन ताईं इबादत करे पर दिल में मुझे अहल बेतन सां बुग़्ज़ अथस वेर अथस उन जो हिकड़ो बि अमल कबूल नाहे जहन्नम जी खड में विधो वेंदो उन जा सजदा उन जो निमाज़ूं हजर जी चुम्मी बैतुल्लाह जो तवाफ उन के फायदो कोन दींदो फायदो तंहिंखे मिलंदो भली दिल में मिट्टी ते सजदो करे दिल मदीने वारे जे बचड़न सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साईं बता के आखिर तनी वारा हाथ मथे खणी चो सुभान अल्लाह ता पढ़ा सुभान अल्लाह दिलबर तो फरमाए त बख्तवारो भलारो हो भागवारो भलारो हो पंचतन साच जो प्यारो रहमतूं बरकतूं सब उन्हैया ने रहमतूं बाकी 2 मिनट बचाएं मुझा तवज्जो सा रहमतूं बरकतूं सब उन्हैया ने बेड़ो उन जो सता पार आहे मुस्तफा मुझे सिर जो असाई मौला सदाई पाक न्याणी लारी मुझो हसनैन सां प्यार आहे सुभान अल्लाह पंजतन सां रखी जे अदावत उन जी बेकार सारी इबादत लानतुन जा विझी गट गिचिया में लानतुन जा विझी गट गिचिया में दुनिया उकबा अंदर ख्वार आहे वो लानतिया वो मलऊना वो जहन्नम जे तर में पवंदो जेको अहल बेतन जो गुस्ताख आ असा के अहल बेतन जी हुब्बत नबी वारी आ सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जडे इमाम हसन इमाम हुसैन इंदा हुया के असहाबी के को लफ्ज चोंदा हुया तो दाह करे चोंदा हो नबी जे कुल्हन जा सवार अचो तवा जे नाले ते तसा जो सिर भी कुर्बान आहे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह वरी सही मुझा कल मुझे एक मौलवी मैसेज कयो चई त दिलबर साईं जो सैयदना अमीर मुआविया जे बारे में केड़ो ख्याल है आखिरी गाल खत्म थी वई मुझो जेको जमहूर अहले सुन्नत व जमात जो अकीदो आ सैयदना अमीर मुआविया रदियल्लाहु ताला अन्हु जे बारे में असा दिलबर साईं जी पूरी जमात जो उहो अकीदो आहे सुभान अल्लाह जेको अमीर मुआविया जो गुस्ताख आ सो जहन्नम जो कुत्तो आ लाला ये चो उस जहन्नम जो कुत्तो नबी जे असहाबन जो जेको गुस्ताख आ सो जहन्नम जो कुत्तो आ जन्नत में कौन ईंदो जन्नत में ही जमात वेंदी जेका नबी जे हर सहाबी सा नबी जे हर बचड़े सा दिलो जान सा प्यार कंदी आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह का दुआ है अज हिन भलारी रात में शब्बे बरात में जुम्मे जी पाकीज़ घड़ियन में अल्लाह का दुआ है जैसी जेरा आहियूं रब इन बिन्ही टोलन सा आल
बेतने असहाबन सा प्यार सा जियारे इनई मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए रब मुंजो छमण तवां जो बुधण पानी बारगाह में कबूल मंजूर फरमाए करो सुभान अल्लाह हे मुझे हथ में किताब है मुझे मुर्शिदन जो हिन साल जी नई शायरी सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां जेको तो पहिरीं महफिल जी नशिस्त में इन मां शेर पढ़ी ॿुधाया तव्हांखे टाइम न आहे हे रूहुल कलाम नालो ई बेमिसाल अथसि शायरी मुर्शिदन जी अहिड़ी शायरी आहे सोन जे पाणी सां लिखजे तॾहिं बि घटि आहे बेमिसाल शायरी आहे हीअ पढ़ो वठो ऐं ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो ऐं हे नओं रिसालो जेको असांजे मुआशरे में वॾो फितनो पियो थो हले नालो ई तव्हांखे ॿुधाईंदो त हिन जो मौज़ू छा आहे नालो अथसि मुस्लिम ऐं मुल्हिद नंढड़ो रिसालो आहे पर हिन जी सही मुजा तशरीह कई वञे त वॾा वॾा जामे जिल्द ॿधजी वञनि मुस्लिम ऐं मुल्हिद इन उनवान ते मुल्हिदन जो जेको नज़रियो आहे इस्लाम ते जेका यलगार कनि था दीन जे खिलाफ जेको ॻाल्हाइनि था क़ुरान जा मुनकिर रब जा मुनकिर रब जे हबीब जा मुनकिर मुंहिंजे दिलबर साईं सहल अंदाज में सिंधी ॿोली में हिन में दलीलन सां उन्हनि मुल्हिदन जो रद्द कयो उनका बाद में आहे हे मवाइद हसना नाओ जिल्द ऐं सुन्नियुनि जा सरवान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान हिन अल्लाह में 12 इमामन इमाम ज़ैनुल आबिदीन सैयदना इमाम मोहम्मद बाकिर इमाम जाफर सादिक हजरत इमाम मूसा काजिम इमाम अली रजा इमाम मोहम्मद तकी जवाद हजरत इमाम अली नकी इमाम हादी इमाम हसन अस्करी इमाम महदी इन्हनि इमामन जो ज़िक्र आहे बुजुर्गन जो तज़किरो आहे उम्मत जा जेके सरवान थी गुज़रिया आहिनि उन्हनि जो हिन में मुर्शिदन करीमन ज़िक्र आंदो आहे पढ़ो ऐं उन खां बाद में हीअ मुर्शिदन जी 2024 यानी जेको गुज़रियल साल आहे उन जी डायरी आहे नालो अथसि ज़मीरन जा ज़ंग सुभान अल्लाह नाला ई मुर्शिद अलाही किथां थो हाणे असां त नाला ॿुधी परेशान आहियूं केतिरा किताब लिखे कीअं थो मुर्शिद अल्लाह सुभान अल्लाह थोड़ो बदरी जो मौलवी हुजे इहो वरी कीअं दिलबर सां हिकड़े ॾींहं में महीनो कोन थो गुज़रे 5-5 6-6 किताब छपजी था अचनि मुंहिंजो रब जो एहसान आहे अलीअ जी करम नवाज़ी आहे अहल बेतन जी छपर छांव मुल्ला तूं सड़ी छा दिला हलिया मां तोखे दिलबर साईं जे कलम जी कुवत ॿुधायां मदीने वारे जे ख़ैरात जो तज़किरो कयां ऐं अहल बेतन जी इमदाद जी तोखे नवाज़िश ॿुधायां टियों रात 12 रबीउल 12 शाबान जी रात साईं जन जलसे ता आया थका मांदा थकल होया साईं फजर नमाज हिते ही दिलबर आबाद शरीफ में बैठा हुयासी कचहरी कईसी साईं ने फरमाया सॼी रात निंड कोन आई पो रात जो निंड कोन आई उथी लैपटॉप खोले किताब लिखण शुरू कयो साईं फरमायो अज रात में मु किताब लिखी दंग कयो अज वो किताब छपजी मुझे हथ में आयो सुभान अल्लाह हिकड़ी रात में दिलबर साईं किताब लिखियो सुभान अल्लाह नालो अथसि घरेलू जिंदगी छा नालो अथसि ज़ाल जो किरदार छा है मुर्स जो किरदार छा है टिंगी ज़ात जो किरदार छा है मुर्स जो मकाम छा है बदमिजाज मुर्स जो किरदार बदमिजाज ज़ाल जो किरदार ऐं साईं मुंहिंजा शरीयत उन्हनि खे कहिड़ो सबक सेखारे थी को दिलियूं मोहण वारा मर्द आहिनि के साईं मुंहिंजा मुर्सनि जूं दिलि खटण वारियूं ज़ालूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे हे किताब पढ़ो ॾिसो दिलबर साईं जी करामत आहे इंशाअल्लाह अमल कंदो करामत सां तव्हांजे घर में बि सुकून पैदा थी वेंदो सुभान अल्लाह बिन ज़ालुनि वारो ख़ुसूसन पढ़े मुफ्त में ना पैसे दे वठजे अल्लाह आखिर में हिकड़ी ॻाल्हि ॿुधो माण्हू कलंदर जे मेले ते वेंदा आहिनि मिठाई जे मेले ते वेंदा आहिनि को साईं मुंहिंजा फुला वठी ईंदो आहे को मिठाई वठी ईंदो आहे दरगाह जी मिठाई वठी आया हूं मेले जी मिठाई खणी आयो दिलबर साईं जे मेले जी मिठाई पुट ही अथई सुभान अल्लाह सुभान को माण्हू पुछा करे न वियो कहिड़ी मिठाई आंदी अथव चओ बाबा मदीने वारे साईं दिलबर खे ख़ैरात ॾिनी हुई उहो वंड असां वठी आया हूं किताबनि जी सूरत सुभान अल्लाह सुभान अल्लाह वठबो इंशाअल्लाह ये मिठाई तवा के कबूल आ अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए मां भी घणी ड्रैग करे वियसि तव्हां बेज़ार थी वियो